سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. صدق الله مولانا العلي العظيم. مسلمون भाइयों, अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु जल्ल शानुहु शान असां सभिनी खे सच्चो मोमिन करे जीआरे ऐं सच्चो मोमिन करे दुनिया ताला ॾाढो नसीब फरमाए। सही बुखारी में, सही मुस्लिम में हदीस आहे, हबीबुल करीम ने फरमायो, मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर जेको माण्हू अल्लाह ते ईमान रखे थो ऐं क़यामत जे ॾिहाड़े खे मञे थो, उनखे खपे फलयुक्रिम ज़ैफ़हु, त उहो पंहिंजे महिमान जी इज़त करे। जेको सच्चो मोमिन आहे, जेके अल्लाह ते ईमान आहे, क़यामत जे ॾिहाड़े खे मञे तस्लीम करे थो, उनजे मथां ज़रूरी आहे, ईमान जी अलामत आहे, मोमिन हुजण जी इहा निशानी आहे त पंहिंजे महिमान जी इज़त करे। अॻिते हबीबुल करीम फरमायो त मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फला युअज़ि जारह, जेको माण्हू अल्लाह ते ईमान रखे थो ऐं क़यामत जे ॾिहाड़े खे मञे थो, उनखे खपे त पंहिंजे पाड़ेसरी खे ईज़ा न पहुचाए। टी ॻाल्हि साईं ने फरमायो, मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन औ लियस्मुत, जेको अल्लाह खे मञे थो, क़यामत जे ॾिहाड़े खे मञे थो, उनखे खपे त पंहिंजी ज़बान मथां सुठो ॻाल्हाए, न त ख़ामोश रहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सही बुखारी ऐं सही मुस्लिम जी मुत्तफ़क़ुन अलैहि हदीस जे अंदर हबीबुल करीमन हिकु सच्चे मोमिन बाने जे लाइ टे अलामतूं बयान फरमायूं। जेके अल्लाह ते ईमान आहे, जेके क़यामत जे ॾिहाड़े जे मथां ईमान आहे, उन में टिनि ॻाल्हियुनि जो हुजणु ज़रूरी आहे। सुभान अल्लाह। इहो सम्झो हिकिड़ो आईनो आहे जेको हबीबन पंहिंजे उम्मत खे ॾेखारियो आहे। उन आईने में हर को माण्हू पाण खे ॾिसे त मां केतिरो मोमिन आहियां। ईमान जो मेयार, ईमान जी सूरत, ईमान जी शबीह इन हदीस में नज़र अचे। टे ॻाल्हियूं मोमिन बाने जे अंदरि हुजणु ज़रूरी आहे। हिकिड़ो त पंहिंजे महिमान जी इज़त करे, ॿियो पंहिंजे पाड़े वारनि खे ईज़ा न पहुचाए, टियों जॾहिं बि गुफ़्तगू करे त सुठो ख़ैर ऐं बरकत वारो ॻाल्हाए, जे न त ख़ामोश रहे।
मेहमान की ताज़ीम ऐं तकरीम, पाड़े वारे सां सुठो सलूक, पंहिंजे ज़बान ते कंट्रोल रखण, इहे टे निशानियूं मोमिन माने खुश नसीब हुए जिन वटि मेहमान ईंदा आहिनि। मोमिननि जे घरनि में भले में भलो घर उहो आहे जंहिं घर में मेहमान। मेहमान जॾहिं ईंदो आहे त 10 रहमतूं खणी ईंदो आहे। हिकिड़ी रहमत उहो पाण खाईंदो आहे, इस्तेमाल कंदो आहे, बाक़ी 9 रहमतूं घर धणी जे लाइ छॾे। जॾहिं कंहिं घर में मेहमान अचे थो त मेहमान पोइ पहुचंदो आहे, उनजी रोज़ी अल्लाह ताला अपने घर में मोकिली। ऐं जॾहिं मेहमान वापसि वेंदो आहे त मेहमान घर खां वापसि पोइ मोटंदो आहे, घर धणी जा गुनाह पहिरीं बख़्शिजी। सस्तो है मांगो। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन घर के खुश नसीब घर सजो आ, बख्त वारो घर सजो आ जे घर में मेहमान अचे। मेहमान के जेको मानी खाराए तो उन गिरह जे एवज़ घर धणी के हज मबरूर ऐं उम्र मक़बूल जो सवाब। हर गिरह जे एवज़ हज मबरूर ऐं उम्र मक़बूल जो सवाब घर धणी के दफ्तर में लिखियो वने तो जेको पंहिंजे मेहमान के मानी खाराए। तो मोमिन बानो उहो आहे जेको पंहिंजे मेहमान जी इज्जत करे, ताज़ीम ऐं तकरीम करे। ऐसी जो हबीबुल करीम फरमायो अक्रिमु ज़ईफ़ वलो कान काफ़िरा। पंहिंजे मेहमान जी इज्जत कयो, भले काफ़िर तव्हां वटि मेहमान थी अचे, काफ़िर गैर मुस्लिम तव्हां वटि मेहमान थी अचे त उनजी इज्जत कयो। सुभान अल्लाह। अक्रिमु इकराम कयो, ताज़ीम कयो, तकरीम कयो, मान ॾियो, मर्तबो ॾियो उनखे जेको तव्हांजो मेहमान। सुभान अल्लाह। ठीक है, वो काफिर है, उन्हें जो मजहब उनको जाने, उन्हें जो रब जाने, पर तमाजे तले ते तो मेहमान है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत सैयदना इब्राहिम खलीलुल्लाह ऐसी मानी न खाईंदा जैसी मेहमान नहीं। सुभान अल्लाह। कॾहिं ईअं थींदो हो जो अगर मेहमान न आयो तो 2 ॾींहं 3 ॾींहं पाण मानी न खाईंदा, तलाश कंदा, मेहमाननि खे ॻोल्हींदा, मेलनि जा मेल पंहिंजे हवेली शरीफ़ खां निकिरी वेंदा, तलाश करे के मेहमान खे वठी ईंदा, दस्तरखान ते विहारींदा। जेॾीमहिल मेहमान खाईंदो उन सां गॾिजी पाण। हिकिड़े भेरे कुछ काफ़िर हज़रत इब्राहिम खलीलुर रहमान वटि मेहमान थी आया। जेॾीमहिल दस्तरखान ते मानी लॻी त हज़रत खलीलुर रहमान अलैहिस्सलाम फरमायो त बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ो ऐं मानी खाओ। उहे सभई गैर मुस्लिम हुया, असां बिस्मिल्लाह वग़ैरह पढ़ंदा, असांजो पंहिंजो मज़हब आहे, पंहिंजो दीन आहे, असां तुंहिंजा मुस्लमान त न आहियूं जो बिस्मिल्लाह पढ़ी खाओ। हज़रत इब्राहिम की अल्लाह की ज़ात से सख्त मोहब्बत।
उन्हनि जो अल्लाह के नाले वठण का इनकार कयो त हज़रत इब्राहिम खे का दुखी लगी थी मुझे रब जो नालो ता के न तोड़े तो मुझे मारी न दस्तरखान का उठी है उन्हनि जो असां बिस्मिल्लाह न पढ़ंदासीं तुझी मानी न तो कराई त न खाईंदासीं उठी है रब्बुल आलमीन जल्ल शान फरमाइश त इब्राहिम इन्हनि पूरी जिंदगी कॾहिं बि मुंहिंजो नालो न वरितो आहे के 30 साल जा के 40 के 50 साल की जमार जो या कॾहिं बि मुंहिंजो नालो इन्हनि न वरितो पर मूं कॾहिं बि उन्हनि जी मानी बंदि न कई अॼु तुंहिंजे साम्हूं उन्हनि बिस्मिल्लाह न पढ़ी आहे त उन्हनि खे दस्तरखान में उतारे छॾियो आहे वाह जो सखावत आहे तुंहिंजी हज़रत इब्राहिम खलील रुनो ऐं पाण थियो उन्हनि महिमाननि खे वञी ॻोल्ही तलाश कई तलाश करे हथ कई उन्हनि खे मोटी हलो हली मुंहिंजी मानी खा उन्हनि जो असां बिस्मिल्लाह कोन पढ़ंदा आहियूं बिस्मिल्लाह न बि पढ़ो पर मानी ॾिनी पोइ उन्हनि महिमाननि जॾहिं मानी अची खाधी छा कयूं त इब्राहिम तो त असांखे मानी उथारे छॾियो दस्तरखान खां बिस्मिल्लाह न पढ़ण जे करे हींअर वरी छो तो असांखे तलाश कयो जी ॻाल्हि इहा आहे त तव्हां जे करे मुंहिंजे रब मूंखे ॾोरापो ॾिनो आहे त मुंहिंजा बाना आहिनि भली मूंखे नथा मञनि मुंहिंजो नालो न वरितो न तो छो हुन जी मानी बंदि कई तव्हां जे करे अलाह ताला मूंखे ॾोरापो ॾिनो तॾहिं मूं तव्हांखे तलाश करे वठी आयोसीं मानी तव्हांखे खारायो उन्हनि काफ़रनि जे मथां एतिरो असर पियो चयूं त केॾो रब करीम आहे जो असां काफ़र हुजण जे बावजूद बि पंहिंजे दोस्त खे रब हुकुम ॾिनो आहे जे ॻोल्हे ॻोल्हे मूंखे तलाश करे असांखे दस्तरखान ते आंदो आहे उन महिल इहो इख़लाक़ ॾिसी करे उहे सभई महिमान काफ़र कलमो पढ़ी मुस्लमान हिकु वक़्तु अहिड़ो आयो जनाबे इब्राहिम खलीलुल्लाह वटि कुझु काफ़र महिमान थी आया हज़रत इब्राहिम उन्हनि खे दिलि खोले दस्तरखान लॻायो उन्हनि खे मानी खाराई रब्बुल आलमीन जल्ल शान फरमाइश त इब्राहिम तूं अजीब मुंहिंजो दोस्त आहीं जो मुंहिंजे दुश्मन खे मानी वेठो खाराए मूंखे नथा मञनि मूं रब खे मञनि नथा काफ़र आहिनि तूं उन्हनि खे मानी थो खाराई मुंहिंजे दुश्मननि खे इहा सखावत तूं किथां सिखियो आहे अर्ज़ के मुंहिंजा मौला इहा सखावत मूंखे तूं सेखारी तूं पंहिंजे मञण वारनि खे बि खाराईंदो न मञण वारनि खे बि खाराईंदो मूंखे उहो ॾियारो बि यादि आहे जॾहिं मुंहिंजे दस्तरखान तां काफ़र उथी पिया हुया बिस्मिल्लाह न पढ़ण जे करे त तो मूंखे मयार ॾिनी हुई ऐं उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे वरी उन्हनि खे मानी खाराई इहा सखावत मूंखे तो सेखारी हज़रत नबी अकरम हादी आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सब खां वॾा महिमान नवाज़ मुंहिंजा सोना हबीब सभिनी खां वधीक महिमान नवाज़ ऐं कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो जो सोने हबीब जे हवेली पाक में 3 महीननि ताईं चूल्हो गरम न थींदो 3 महीना घर में सांजण पाणी मानी तैयार न थींदी हुई जो कुछ साईं जन खजूर हूंदी या को तोहफ़ो हदियो मिलंदो उहो महिमाननि खे खाराईंदो हिकिड़े भेरे साईं करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन वटि हिकिड़ो महिमान आयो पाण पंहिंजे सभिनी गुजरात में बीबियुनि पाकनि ॾे माण्हू मोकिलियो त कुझु खाधे जी शइ आहे महिमान आयो आहे सभिनी हुजरनि मां इहा वरंदी आई त अॼु घर में खाधे जी का बि शइ मौजूदु न आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा किराम खे फरमायो त तव्हां में को आहे जेको मोहम्मद जे महिमान खे पंहिंजे घर वठी वञे सुभान अल्लाह उनखे मानी खाराए
हिकड़े असाबी अर्ज कया रसूल अल्लाह मुखे यो मेहमान मुझे हवाले कयो त आन इनके पंजे घर वठी साईं जन वट ये थींदो जरे हवेली पाक में लंगर जी शे मौजूद न हूंदी खाधे पीते जी त पोइ मेहमान के साहबा जे हवाले कंदा ब मेहमान उनके चार मेहमान उनके हिकड़ो मेहमान उनके जेको जेतरी तौफीक रखंदो उनके ओतरा मेहमान उन जे हवाले कंदा वो उन मेहमान के हिकड़े असाबी जे हवाले कयो असाबी उन मेहमान के वठी पंहिंजे घर वियो ज़ाल के चई त खुशबख्त औरत तुंहिंजो मुक़द्दर भलो आ जो मोहम्मद करीम जो मेहमान असां जे अगण ते आयो जगह खिदमत करणी है जी कर घर में छा आहे जी सिर्फ हिकड़ी मानी जो वठो आहे हिकड़ी मानी बचड़ा नंढड़ा बुखार आहिनि असां मानी न खाधी आहे असां बि पंहिंजी घरवारी खे चयो त बचड़नि खे बहानो करे सुम्हार उहे निंड पइजी वञनि पोइ मानी पचा जेॾीमहिल मानी तयार थी वञे त पोइ अरबन जो अॼु ताईं बि दस्तूर आहे त महिमान सां गॾु मीज़बान घर धणी बि ज़रूरु मानी खाईंदा हाणे जेकॾहिं मानी हिकिड़ी पचंदी मां बि हुन सां गॾिजी खावां दस्तूर मुताबिक़ मूंखे ज़रूरु दस्तरखान ते वेहणो आहे खाइणो आहे त पोइ महिमान जो ड्रो न थींदो हिकिड़ी मानी जो अटो आहे जेॾीमहिल मानी तयार थिए दस्तरखान लॻे को बहानो करे ॾीओ उझाए छॾे समझदार घरवारी हुई रात गुज़ारी हुई अंधेरी रात हुई ॿारनि खे सुम्हारे छॾी जेॾीमहिल मानी पचाए खणी आई त मेहमान भी वेठो मेज़बान घर धणी भी गॾिजी वेठो जेॾीमहिल मानी खाइण जो टाइम थियो त घरवारी को बहानो करे ॾीओ उझाए छॾियो कमरे में अंधारी थी वई हाणे उहो असां बि छा पियो करे जो ख़ाली हथ मानी ॾे खणी वञे वरी ख़ाली हथ वात ॾे वञे वरी वात जा चमकारा ईअं पियो करे जी मानी खाए वञे जे मेहमान समझे त घर घणी मूंसां गॾु मानी खाई रहियो ऐं पूरी मानी उन मेहमान खाधी पाण सिर्फ़ ख़ाली हथ वात ॾे कंदो आयो ऐं चमकारा ॾींदो आयो मेहमान इहो गुमान कयो त घर घणी मूंसां गॾिजी मानी खाधी घर में अंधेरो कंहिं न ॾिठो ज़ाल न ॾिठो ॿार न ॾिठो पर ॾिसण वारी ज़ात ॾिसी वई जेॾीमहिल उहो साबी फजर जी नमाज़ ते आयो हबीबन करीमन जी ख़िदमत में फजर जी नमाज़ पढ़ी सलाम बराई त मुझे लजपाल नबी उन्हें असाबी ने निहारे फरमाया त अज रात जेको तो अमल कयो आ अल्लाह ताला सतनी आसमान के मलाइकन के फरमाया त ॾिसो मुझे मोहम्मद जा गुलाम कीअं मेहमान थे सुभान अल्लाह अज तव्हां जे अमल के ॾिसी मुझो रब तव्हां राज़ी थी सुभान अल्लाह मुझो रब तव्हां राज़ी थी असांजी वजदानी कैफियत में थी वक़्त में रुक थी विया जेकॾहिं मुझो रब मुझे राज़ी आहे मुझो महबूब मदीने वारो मुझे राज़ी आहे त ॿियो मूंखे छा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मक्के जो हिकिड़ो शख्स सरवर आलम जो दुश्मन हो मुखालिफ हुयो तलवार ज़हर में ॿोड़े हबीबन करीमन के कत्ल करण के इरादे से मक्के मजा मदीने शरीफ आए दुश्मनी के इरादे से जेॾीमहिल मदीने शरीफ में पहुतो तो उन्हें सोचो तो मां को मौक़ो मिले तो वार कया मुखे 2 ॾींहं 4 ॾींहं मदीने में रहणो पियो त रहंदुसि पंहिंजी कारवाई करे पोइ मोटंदुसि मदीने शरीफ में रहण जो मसलो हुयो वो सिद्धो सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की खिदमत में आया
पाण करीमन फरमायो त किथों आयो यार इसकी मक्के शरीफ में जो आयो पाण फरमायो त मेहमान के खुश आमदी मेहमान भली करे आयो साईं जन पंहिंजो बिस्तर मुबारक खणी उन्हें के पंजे हथन सां विछाए ॾिनो उनकी खिदमत कई उनके मानी पाण खाराइन पिया ऐं साईं जन के ख़बर हुई त ई कहिड़े इरादे सां आयो आहे ई दुश्मन आहे ई तलवार ज़हर में बोड़े मुंहिंजे क़त्ल जे इरादे सां आयो आहे साईं जन के ख़बर हुई त ही मुंहिंजो बैरी या दुश्मन आहे पर इन जे बावजूद बि हबीबन करीमन उनकी खिदमत पे कई उनजा हथ पे धोआरिया उनके मानी पाण पे खाराई पंहिंजो बिस्तर पाक उनके लॻाए ॾिनो टे ॾींहं रहियो पर जीअं साईं जन अचनि था त साहबनि जो झुरमट गॾु हुयो ग़ुलाम गॾु हुया उनखे मौक़ो न पियो मिले पंहिंजी कारवाई करण जो पंहिंजी दुश्मनी पाड़ण जो उनखे मौक़ो न मिलियो टे ॾींहं मुसलसल कोशिश कंदो रहियो त मां को मौक़ो मिले त हुजूर जन ते पंहिंजो वार कयां पर उनखे मौक़ो न मिली सघियो टे ॾींहं गुज़री विया उनकी तलवार जेका ज़हर में बोड़े खणी आयो न ईअं हुजरे पाक में साम्हूं ईअं टंगे छॾी कुंडी में तलवार लड़काए छॾी टिनि ॾींहंनि ताईं उनखे मौक़ो न मिलियो को दुश्मन माण्हुनि खे ॿी का शइ नज़र न आई साईं जन जे बिस्तर ते पायखानो कई बिस्तर मुबारक ते गंदगी करे हलियो जीअं वियो तो उन्हें को तलवार विसरी हुई तलवार की कीमती हुई गचपंद वियो तो इनके याद आयो तो मुझी तलवार विसरी हुई है उन्हें तलवार खणण जे लाइ वो काफर वापस मोटियो जेॾीमहिल साम्हूं आयो तो गुजरे जो दर खुलियल हुयो ऐं उन्हें दुश्मन जेको मंज़र ॾिठो वो मंज़र ॾिसी उनजे अखियुनि में ॻोड़ा अल्लाह मंज़र छा हुयो अल्लाह जो हबीब रब जो महबूब उन बिस्तर के साईं जन पाण धोअनि मुझे को बंदगी करे वियो न मासूम नबी पाक नबी ताहिर अतहर मुतहर नबी उनके बिस्तर के पाण धोअनि पिया साहबा अर्ज़ के या रसूल अल्लाह असीं हमारा गुलाम हाज़िर आहियूं असीं धोऊं था पाण फरमायो त मेहमान बि मोहम्मद करीम जो हुयो उनजा मेरा बि मां पाण इंसान जे अंदर में ज़मीर तो हूंदो आहे न हुन जेॾीमहिल ॾिठो त हुनजे ज़मीर हुनखे मलामत कई त अल्लाह छा मोहम्मद करीम जो इख़लाक़ आहे छा मुंहिंजी बुराई मुंहिंजो बुरो इरादो ऐं मोहम्मद करीम जी छा शफ़क़त ऐं सुहिणो इख़लाक़ आहे जो मुंहिंजो उहो गंद पाण पंहिंजे हथनि सां धोअनि पिया जीअं आयो साईं जन जे क़दमनि ते किरियो कमु पड़ी मुस्लमान सुभान अल्लाह ही तालीम ऐं तरबियत आहे मेहमान जी ख़िदमत जे सिलसिले में हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयुक्रिम दैफहु जेको अल्लाह ते ईमान रखे थो जेको क़यामत जे ॾियारे खे मञे थो उनखे खपे त पंहिंजे महिमान जी इज़त करे तव्हां जॾहिं बि घर ठहरायो घर ख़रीद कयो घर जोड़ियो तो घर सां गॾु मेहमान खानो ज़रूर हुजे मुसाफ़िर खानो मेहमान खानो ज़रूर हुजणु खपे पर उहो मेहमान खानो घर सां जुड़ियल न हुजे मेहमान खे घर में विहारणु दुरुस्त न आहे मेहमान खानो जुदा हुजणु खपे असां वटि वरी इहो बि रवाज आहे मिसरनि को अज़ीज़ क़रीब आहे नई पीढ़ी भी को अजीज हुंदो उनके घर में विहारींदा भाई रिश्तेदार उताक में भली वे घर में अंदर मेहमान के विहारण शरअन जायज़ ना
मेहमान खानो जुदा हुजण खपे, उताक जुदा हुजण खपे, घर जुदा हुजण खपे। घर जो सतुर पर्दो परहेज़ इहा लाज़मी आहे। समझो था? तो मेहमान खे मेहमान खाने में रहाइजे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जब फरमाया जॾहिं तव्हां वटि मेहमान अचे थो, उन मेहमान खे तव्हां मानी खारायो था त टिनि माण्हुनि खे अल्लाह ताला मानी जे सदके बख़्शे छॾींदो। घणा माण्हू? हिकिड़ो घर धणी जेको मेज़बान आहे, जंहिं वटि महिमान आयो आहे। ॿियो उहा घर धञाणी या नौकिरियाणी या बोरची जेको मानी पचाईंदो आहे। ज़ाहिर आहे त घर धणी त मानी कोन पचाईंदो न। तव्हां घर धणी आहियो, मानी तव्हां त कोन पचाईंदो न, बोड़ तव्हां त कोन रधींदो न। बोड़ रधण वारी उहा वीचारी घर धञाणी आहे, जेका गर्मी में काड़े में गैस आहे कोन्हे, काठियूं आहिनि कोन्हनि, पर वीचारी मानी करे थी। अखियुनि मां धुएं जे करे ॻोढ़ा वहनि था, गर्मी आहे, सर्दी आहे, उहा महिनत मशक़त बर्दाश्त करे मानी पचाए थी। साईं फरमाइनि था इन मानी पचाइण वारीअ खे बि अल्लाह ताला बख़्शे छॾे। ऐं टियों जेको मानी खणी खाराए थो, तव्हां पाण खारायो बहितर ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं तव्हां पाण नथा खारायो, ज़रूरु हूंदो या तव्हांजो नौकर हूंदो, ख़ादिम हूंदो, उहो मानी खणी खाराए थो, जेको सर्विस करे थो। हबीबन करीमन फरमायो त अल्लाह जो शुक्र आहे जे असांजे ख़िदमत गुज़ार नौकरनि खे बि विसारियो कान्हे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मोमिन बानी जी पहिरीं निशानी इहा अथव जो पंहिंजे महिमाननि जी ख़िदमत कंदो। ऐं ॿी निशानी साईं फरमाए त मन कान युमिन बिल्लाहि वल यौमिल आखिर फला युज़ि जारहु। जेको अल्लाह खे मञे थो, जेको क़यामत जे ॾियारे खे मञे थो, उनखे खपे त पंहिंजे पाड़ेसरी खे ईज़ा न पहुचाए, पंहिंजे पाड़ेसरी खे ॾुखाए न, बल्कि पंहिंजे पाड़ेसरी सां सुठो सलूक, सुहिणो बर्ताव ऐं सुठो किरदार निभाए। जंहिंमां पाड़ेसरी ख़ुशि आहिनि, अल्लाह उन सां ख़ुशि आहे। पूरी तवजो कयो। माण्हू जी कीअं ख़बर पए त माण्हू सुठो आहे या मटो आहे, ख़राब आहे या भलो आहे। पाण खे हर को पढ़ाईंदो चवंदो मां ख़ुदि अहिड़ो सूफ़ी आहियां, मां दरवेश आहियां, हर को पंहिंजी तारीफ़ कंदो, पाण खे हर को साहींदो आहे। पर तव्हांखे कीअं ख़बर पए त तव्हां सुठा आहियो या मिठा आहियो, ख़राब आहियो या भला आहियो? ॾिसो तव्हांजे पाड़े वारा तव्हांजे बारे में छा था चवनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेकॾहिं पाड़े वारा तव्हांजे बारे में सुठा लफ़्ज़ ॻाल्हाइनि था त पाड़े में सुठो आहे, त पोइ तव्हां वाकई में सुठा आहियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां वॾियूं तस्वीरूं पढ़ंदा वञो, नमाज़ूं पढ़ो, ज़िक्र कयो, पाण खे फ़क़ीर सूफ़ी साईं चादर पायूं, वॾो पाण खे बुज़ुर्ग सम्झंदा वञो, पाड़े वारा तव्हां सां शिकायतूं था कनि, पाड़े वारनि सां तव्हां सुठा न हलायो, त पोइ तव्हां सुठा न आहियो। ॿुधी छॾियो, पोइ तव्हां सुठा न आहियो। तव्हांजी सुठाई तॾहिं आहे जॾहिं पाड़े वारा तव्हांजे बारे में सुठा लफ़्ज़ चवनि। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक जे पाड़े में हिकिड़ो माण्हू रहंदो हो, मजूसी। मजूसी माना बाहि जा पुजारी, मुसलमान न हो। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक रज़ियल्लाहु ताला अन्हु जे पाड़े में रहंदो हुयो। उनखे का गुरबत थी या ज़रूरत थी, उन चयो त मां घर खपायां थो, केरु वठंदो? वो को ॾिनई। हिकिड़ो गिराक आयो कि भई घर जी मूंखे ज़रूरत आहे, घणे में ॾींदे? कि ही घर आहे 4000 दीनार। घणे जो? उन्हें
गिराक जो खरीद करना है उन्हें जो घर तो तुझो 2000 का मथे मुल है इन जो मुल 2000 वध में वध 2000 थी क्या या मुझे खबर है तो मुझो घर 2000 रहे तो बराबर घर जो मुल 2000 आई हजरत अब्दुल्ला बिन मुबारक जो पाड़ो हुआ उन्हें पाड़े जा 2000 वधी के सुभान अल्लाह तो देखिए अल्लाह हमारे भले मानो में पाड़ो सुभान अल्लाह 2000 घर जो मुल्ला ऐं 2000 पाड़े जी कीमत आ जो ते आम पाड़ो न है अब्दुल्ला बिन मुबारक जो पाड़ो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह यानी अल्लाह जे बानन जो किरदार एडो तो सुठो हुयो जो उन्हें पाड़े जागो वो दुकान वो घर धड़ी मुल्लो जो वटे थे ये पाड़ो आम पाड़ो न है अल्लाह हमारे जो पाड़ो वादे को खैर बरकत भलाई जो भंडार उन्हें मानू गिराक चयो तो एड़ी गाल कई अब्दुल्ला बिन मुबारक जे पाड़े जी जेकर इन पाड़े जो मुल तुमको 10,000 गुणिया तक को गिरा तो 4 गुणिया है ना 4 तो गिरा को जेकर तू 10,000 गुणिया तक इन पाड़े जे करे मां ये 10,000 को भरे दिया सुभान अल्लाह या खबर हजरत अब्दुल्ला बिन मुबारक तई पोती तो मुझो पाड़े से मजूसी जे को वो घर खपाई को वने हजरत अब्दुल्ला बिन मुबारक ने के घुराए अब तू छो तो घर विकड़ी इसी मुझे जरूरत आ मजबूरी आ मुके कड़ी हाजत जरूरत पई या पैसे की जरूरत है तने खपाई घणे में तो खपाई इसी घर मुझो लहे 2000 तो पर खपाया 4000 में पण के 4000 मां तो के तो घर मुके हजरत अब्दुल्ला बिन मुबारक फरमायो त शुफो थींदो आ पाड़े में जेको वेझो घर जो हुंदो आ न जने काशे विकणो बनी आ दुकान आ मकान आ तो हक शुफे जो थींदो आ अव्वल हकदार हुआ जेको वेझो पाड़े सरी हुजे वो वठे त पेरो हक उने जो वो न तो वठे त मोबाइल दारो वठी सके सुभान भाई हक मुंजो आहे न मां तुझे पाड़े में वेठो आया ये 4000 तो के मां जा तो यो घर मुके दे इसी मुके जरूरत है 4000 हुन जे पे कमा दियो था तो के दियो पाण 4000 उनके दिनो उनके घर खरीद कयो घर खरीद करे फरमायो त हाने इयो घर सामान सुधो तो के मां हदियो सुखड़ी करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह घर सजो तो के सुखड़ी करे सुभान अल्लाह अल्लाह ये अल्लाह जे बानन जो किरदार ये पाड़े वाले सावन जो रवैयो ही सुनो इखलाक सुभान सुभान सुल्तानुल आरिफीन सैयदना बाज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह जे पाड़े में को मजूसी ना हो वो सफर में निकली लो हजरत बाज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह के खबर पई त मुजो पाड़े श्री सफर में निकली वियो आ को पाण रोज वींदा पियो बारे उन्हें घर पाड़े वाले जे घर पहुंचाईंदा दियो रोशनी ऐं बार नंढड़ा सब कंदा निकरींदा और उनका पूछा करा बात का केड़ी शे जरूरत आटो खपे चावल खपे गेहूं खपे लूण मिर्च खपे मिर्च मसालो खपे छा केड़ी शे जरूरत है वो बार ना जेकी शे बुधाईंदा वो शे उनके ॾींदा रोज पीओ बारे में सुभान अल्लाह 15 ॾींहंनि खां पोइ जॾहिं वो पाड़े श्री मजूसी काफर वापस मोटियो तो पंहिंजे ज़ाल खां ॿारनि खां पुछा की त कीअं 15 ॾींहं गुज़रिया जो तमामु सुठा गुज़रिया तू जो असां वटि हूंदे त तोखां बि वधीक सुठा ॾींहं असांजा गुज़रिया जो असांजो पाड़े श्री बाज़ीद बुस्तामी असांजी रोज़ संभाल जे बि शइ जी ज़रूरत हूंदी असांखे पहुचाए ॾींदो असांजे हूंदा हे घर खे ॾीओ ॿारे रोशन करे वेंदो त इने ॿारनि पंहिंजे घर वारी जी कोई ॻाल्हियूं ॿुधी उन मजूसी ते एतिरो असर पियो ज़ाल खे चई त हाणे ॻाल्हि ॿुधो जेको असांजे घर खे रोशन करे वेंदो हो मुंहिंजी दिलि चवे थी त मां पंहिंजे हूंदा ई दिलि खे बि रोशन करियां ज़ाल ॿार सभिनी चयो त पोइ इहा जेकॾहिं दिलि रोशन कराइणी आहे त तूं अकेलो न सभई दिलि रोशन कराईंदा
वो सॼो घराणो हज़रत सुल्तानुल आरिफीन वटि आया चयो सही जीअं तव्हां असांजे घर खे रोशन करे वींदा हुया तीअं हाणे कलमो पढ़ाए कलमे जे चराग सां असांजे दिलनि खे बि रोशन कयो। सुभान अल्लाह। हिकिड़े बुज़ुर्ग जे घर में कुआ घणा थिया कुआ चूहा उर्दू में चवंदा आहिनि चूहा सिंधी में चवंदा आहिनि कुआ ये कुआ बि वॾा निभागा आहिनि पर नुक़सान कंदा आहिनि कपड़ा खाईंदा खाधे पीते जूं शयूं खाईंदा नुक़सान कंदा आहिनि ये किनी क़ौम आहे। पोइ बुज़ुर्ग के घर में कुआ जो घणा थिया तो हिकिड़े मुरीद ख़लीफ़े चयोसीं मां बिल्ली आहियां हिते रहायूं बिल्ली कुआ भॼी वेंदा या बिल्ली खाई छॾींदी या जेका मुश्किल आहे परेशानी लही वेंदी। पाण फरमायो त ईअं न जेकॾहिं तव्हां बिल्ली मुंहिंजे घर में छॾींदा मां बिल्ली धारियां त पोइ इहे कुआ मुंहिंजो घर छॾे मुंहिंजे पाड़े वारनि जे घर में वेंदा मुझे पाड़े जो नुक़सान थींदो तंहिंजे करे मुंहिंजो नुक़सान मूंखे क़बूल आहे पाड़े वारे जो नुक़सान न। मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फला युज़्जा सही फरमाइंदा जेको अल्लाह खे मञे थो जेको क़यामत जे ॾियारे ते ईमान रखे थो उनखे खपे त पंहिंजे पाड़े वारनि खे न ॾुखाए न ईज़ाए उन्हनि सां सुठो सुहिणो रवैयो रखे या मोमिन हुजण जी पंहिंजे घर जी भित एॾी वॾी न कयो जो पाड़े वारे जी हवा रुकिजी वञे पंहिंजे घर में एतिरो तूहो न दुखायो जो पाड़े वारे जे अखियुनि में था घोड़ा वही पवनि। पाड़े वारो तव्हांजी दीवार ते पंहिंजी काठी रखण जी इजाज़त घुरे त मना न कयो। असांजे पाड़े में हिकिड़ो घर हुयो उन चयोसीं या पंहिंजो मां गाडर तव्हांजी भित ते रखां थो मूंखे इजाज़त ॾियो मुंहिंजो बिस्मिल्लाह उहे 3 गाडर कमरे जा रखी उन ते वरी को लोन खई हले छा उन्हनि खे वरी चई या भिती मुंहिंजी आहे मूंखे मोकल घुरी मूंखे इजाज़त ॾियो मां गाडर रखां मुंहिंजो ठीकु आहे भली रखो मूं हुनखे इजाज़त ॾिनी हाणे हुन को कर्ज़ खयो अलाए छा बैंक में उन्हनि चयो त भई भितियूं चारई तुंहिंजूं उन लिखी न ॾिनी इहा भित मुंहिंजी आहे। वो बैंक वारो ऑफिसर को पूछण आयो सही ये भित तव्हांजी आहे या हिनजी आहे मुंहिंजो भाई ने पुछो सुभान अल्लाह चई हो चयो तो इने जी आहे त मूं में छटी मार इन जवाब सुभान सुभान यार हां सुभान मुसा पाण जा वाक्य थी सुभान अल्लाह वाह सुभान अल्लाह सुभान हिकिड़े हंधि रात जो जलसे में मां हुयुसि हैदराबाद शहर में रात जो जेका शाही बाज़ार आहे उन में मस्जिद आहे वॾी उन में जलसो हुजे 12-1 बजे ताईं जलसो हलियो पोइ वरी बाज़ार में ई अंदरि हिकिड़ो वॾी बिल्डिंग हुजे 2 मंज़िला 2 मंज़िल या 3 मंज़िल ते मूंखे राति जो आहे राति थी ज़ाहिरात 12-1 बजे ताईं त जलसो हलियो वरी आयासीं हिते सुतासीं 2:30 थिया या 3 थिया हुल थी वियो रड़ियूं थी वियूं पर गालियूं कच्चा लफ़्ज़ हिक ॿिए खे मुंहिंजी अखि खुली वई सुजाग थी मां चयो ख़ैर त आहे छा ॻाल्हि आहे हीअं दरी खोले ॾिठुमि न त हीअ असां वारी बिल्डिंग जंहिंमें मां रहियल हुउसि वरी विच में रोड हुजे हुनजे वरी ॿिए पासे में वरी ॿी पंहिंजो बिल्डिंग हुजे हेॾो हे दरियूं खोलियूं बीठा आहिनि हो दरियूं खोलियूं बीठा आहिनि हू हिनखे गालियूं ॾे हो हुनखे गालियूं ॾे राति जो 3 बजे बसिया गालियुनि जी तबार ते हाफ़िज़ क़ुर पढ़ंदा आहिनि हिक ॿिए खे गालियूं शोर ते घर धड़ियूं थी आहिनि ख़ैर त आहे छा
मंजराए चीज़ी यो अक्यू तवासा याद किया है असा सा रोज ये थींदी है जो खैर था है जी यो परी बिल्डिंग वालो जो कुआ इमें पंजो बड़ी डेक दस वो डेक हलाई दो ने मेरे गाना रिकॉर्ड हलाई दो आप ने जो मुंह मरी नाम जो हिन असा हमारे पास रेखो वो ही चोने साहबा आस्ते हला तो होरियान कर चए तो त मां छा कयां मोट आखिरी आवाज बडो ई हुई आहे जेको लॻाए त जे अञा वधीक हुजे हा अञा वधीक करे छा मुसलमाननि जी ज़हनियत कैफ़ियत छा हुनजो एहसास दिलनि मां कीअं मोकिलाए वियो हाणे राति जो 3 बजे भई उन घर में या ओड़े पाड़े में को बीमार हूंदो को मिस्कीन हूंदो हाणे असां राति जो 12-1 बजे ते तकरीर करे आयासीं त घड़ी खनि आराम कयूं सुकून कयो हाणे मुंहिंजे दिलि मां हिन जे लाइ कहिड़ी दुआ निकिती हूंदी उन पाड़े में को गरीब को मिस्कीन को बीमार को कोड़ो को कुराड़ो का औरत को मरीज हूंदो उन जे दिलि मां छा निकिरंदो हूंदो समझो था तव्हां खे जे कदे को पाड़े वारो हिसाब पहुचाए थो त तव्हां पंहिंजे दिलि ते हथ रखो तव्हां खे पहुचंदो या अज़ियत थींदी या न तव्हां कदे सोचो आहे त तव्हां जे रवैये सां ॿियनि खे छा थो थिए ॿियनि जे दिलनि ते छा थो गुज़रे कॾहिं गौर कयो अथव तव्हां त साईं ॾाढी चादर में बसो था तव्हां ख़ाजा खिज़र पढ़ियो वेठो भाई ख़ाजा खिज़र थियण सवलो कोन्हे को कुझु पंहिंजे किरदार खे सुधारणो आहे साईं जन फरमायो त वल्लाहि ला युमिन वल्लाहि ला युमिन वल्लाहि ला युमिन अल्लाह जो कसम है वो मोमिन ना है अल्लाह जो कसम है वो मोमिन ना है अल्लाह जो कसम है वो मोमिन ना है टे भेरा पाण करीमन कसम करी फरमायो साहब चढ़े रसूल ना केर मोमिन ना है मुझा महबूब तवा कंहिंजे बारे में था चओ त मोमिन ना है ऐं टे भेरा कसम करी तवा फरमायो पिया केर मोमिन ना है साईं फरमायो त जेको पंहिंजे पाड़े सिरनि खे ईज़ाए थो अल्लाह जो कसम है वो मोमिन ना या अल्लाह टे भेरा अल्लाह जो रसूल कसम करी तो फरमाए समझो था तव्हां जो इख़लाक़ सुठो हुजणु खपे किरदार सुठो हुजणु खपे पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां सुठी सुहिणी रविश इख्तियार कयो या मोमिन हुजणु इहो तव्हांजो सुठो इख़लाक़ ॿियनि जे दिलनि ते असर कंदो ऐं टी निशानी मोमिन वारे जी इहा साईं जन फरमायो त मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयकुल खैरन औ लयस्मुत जेको अल्लाह खे मञे थो जेको क़यामत जे ॾियारे ते ईमान रखे थो उन खे खपे मोमिन सचो आहे त पंहिंजे ज़बान मां सुठो ॻाल्हाए औ लयस्मुत या त चुप करे वेठो ॻाल्हाए न जे ॻाल्हायो त सुठो ॻाल्हायो भला जे सुठो नथा ॻाल्हाए सघो त पोइ चुप कयूं वेठा हुजो या चुप या माठ या ख़ामोशी बि तव्हांजे लाइ इबादत सुठो नथा ॻाल्हाए सघो ज़बान में कंडा आहिनि ॻाल्हाइण में सख़्ती आहे तुरशी आहे दुरुस्तगी आहे सख़्ती आहे ॻाल्हाइण में उन खां चुप वेठा हुजो इहो भलो अल्लाह के उहे माण्हू वणनि था जिन जी ज़बान में मिठास जिन जी गुफ्तगू में मिठास के माण्हू ॻाल्हाईंदा आहिनि न उन्हनि जो ॻाल्हाइण दिलनि खे वणंदो आहे दिलि चवंदी आहे अल्लाह जेकर पियो ॻाल्हाए त के वरी अहिड़ो ॻाल्हाईंदा जो कननि खे खड़ींदा दिलि खे रहड़ींदा दिलि चवंदी यार चुप करे त भॻ तव्हां खे पंहिंजे माहौल में अहिड़ा माण्हू रोज़ मिलंदा रोज़ तव्हां सां उथण वेहण में अहिड़ा माण्हू गॾु हुआ
जन जो गाल्हाइण कन जो गाल्हाइण मिठास वारो कन जो गाल्हाइण कड़ाण वारो हजरत मौला अली शेर खुदा फरमायो त तलवार जे धक खां ज़बान जो धक वधीक ॾुखो तलवार जो धक हणो न कंहिंखे जिस्म कपजी पवंदो रत वहंदो फट थी पवंदो ज़ख़्म थींदो पर कुछ ॾींहंनि खां पोइ फट छुटंदे छुटंदे ज़ख़्म मुंदमिल थी वेंदो उहो निशान ख़त्म थी वेंदो पर जेको दिल ते जेको ज़बान सां तव्हां धक हणो था न कंहिंखे गार ॾियो कंहिंखे घटि वधि लफ़्ज़ ॻाल्हायो कंहिंजी दिल आज़ारी कयो उहो जेको दिल जे मथां ज़ख़्म थिए थो न मर्द ते बाक़ी ते न दिल वारो ज़ख़्म मर्द ते बाक़ी ताईं न लंघो फलियकुल खैरन ॻाल्हायो त सुठो ॻाल्हायो औ लयस्मुत या त चुप कई वेठा हुजो ख़ामोश वेठा हुजो या ख़ामोशी जाहिल जे लाइ पर्दो आहे आलिम जे लाइ सिंगार सुभान अल्लाह सुभान अल्लाह ख़ामोश रहणु आलिम जो सिंगार आहे जाहिल जो पर्दो आहे जाहिल जो ढक आहे जाहिल माण्हू हूंदो न ॻाल्हाईंदो त भाई तबाही बकंदो कंहिंजी दिलाज़ारी कंदो कंहिंजी गिला कंदो कंहिंजी ग़ीबत कंदो कंहिंखे तानो ॾींदो कंहिंखे नानत मलामत कंदो उन खां उहो जेको चुप कयूं वेठो हूंदो न उहो चुप रहण बि उनजे लाइ इबादत सुभान अल्लाह सुभान मुड़े ध्यान कयो थोरो सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाणे मस्जिद में जुमो नमाज़ तव्हां पढ़ी जुमो पढ़ी बजड़ा वेठा आहियो हिकिड़ो चयो त यार हे जेको हनीफ आहे इहो पंहिंजो रफ़ीक इहो त सुठो न आहे ज़बान सां रफ़ीक हिते मौजूदु कोन्हे बजड़ा फ़क़ीर पाण में अदा रफ़ीक त सुठो न आहे बसि एतिरा लफ़्ज़ चई मदीने वारे साईं फरमायो त इहो एॾो त गुनाह आहे एॾो त गुनाह आहे जो ज़िना खां बि बुरो अल-ग़ीबतु अशद्दु मिन ज़िना पराई गिला करण ज़िना खां बि बुछड़ो फेल आहे मस्जिद में ज़ाहिरत को केॾो बि ज़ालिम हुजे केॾो बि बुछड़ो हुजे केॾो बि गंदो माण्हू हुजे पर मस्जिद में ज़िना कोन कंदो ॿुधायो मस्जिद में ज़िना को कंदो पर ज़िना खां बुरो फेल ॾाढियूं बि वॾियूं नमाज़ बि पढ़ीसीं सही मुंहिंजा तस्बीह हथ में आहे अदा फलाणो अहिड़ो आहे फलाणो ईअं इहो ज़िना खां बुरो फेल आहे मस्जिद में वेही करे कुरान ॿुधंदो कुरान ॿुधायां कुरान अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम वला यग़्तब बअदुकुम बअदा सुभान अल्लाह रब फरमाए तो हिकिड़ो तव्हां मां ॿिए जी गिला न करे हिकिड़ो ॿिए जी अयुहिब्बु अहदुकुम अन यअकुल लहम अखीहि मय्यता सुभान अल्लाह छा तव्हां मां को माण्हू पसंदि कंदो त पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त वेही खाए वणंदव ॻाल्हि मिसाल भाउ मरी वञे लाश पियो हुजे तव्हां काती खणी अचो हुनजो लाश वढियो उनजो गोश्त रात जो वठी वेही खाओ वणंदव ॻाल्हि फकर रब फरमाती है तव्हांखे ॾाढी ॾुखी लॻंदी पसंदि कोन ईंदी कीअं पंहिंजे भाउ जो गोश्त खाईंदो रब फरमाए थो जीअं मुअल भाउ जो गोश्त खाइण तव्हांखे न वणंदो आहे जेका पराई गिला था कयो सा मुअल भाउ जे गोश्त खाइण खां बि बुरो फेल अल्लाह अल्लाह हिसाब लगा फलाणो अहिड़ो आहे फलाणो ईअं इहो त फैशन थी वियो रवाज थी वियो
असाबी करे जो या रसूल अल्लाह उन में वाशे हुजे को गाल कजे पर तुम गिला त चे कोई ने के हद मिसाल मुंह में तो है पा मुंह में एकड़ी गलती आ ए तो है वनी मारन का खुदा ना तो कर सकते या वाशे मुंह में वाकई बात साईं फरमान त गिला चे कोई ने के मुंह में एकड़ी शे आहे ही ना उहा गाल करे इने के सरबा बोहतान इने के छा सरबा बोहतान गिला का बोहतान अन्या वडो गुनाह हिकड़ी शे के में ऐब आहे बि न वरी वो बयान करे अमा आयशा सिद्दीका साईं जे साम्हूं वेठी हुजे वो के असाबियाणी जी गाल थी त बीबी आयशा हीअं इशारो कयो माना नंढे कद वारी है वो असाबियाणी छोटे कद वारी है ज़बान सां न थी सिर्फ हीअं इशारो कयो ये उहा जेकी ॻाल्हि हले पई आहे छोटे कद वारी साईं जन फरमाए त आयशा तो पराई गिला कई सिर्फ इहे चवण खे बि हबीबन गिला करार ॻाल्हि सम्झो था हाणे गिला खे एॾी वॾी ख़ता छो करार ॾिनो त गिला जे करण सां दिलुनि में कुदूरतूं थियूं पैदा थियनि नफ़रतूं थियूं पैदा थियनि दिलियूं जुदा थियूं थियनि मिसाल हे दुआ नाम शादी जी मिर्जा खान और मिसाल मिर्जा खान जी मुसा मोहब्बत है मुझे न सा मोहब्बत है हिकड़ो मानू अचे मुखे चए ना मिर्जा खान देड़ो आ तो जरूर मुझे दिल में ख्याल थी यार मां ते इन सा प्यार रखा मां इन दिल सुठो दिल में तासुर रखा ही छो तो ये करे दिल में कुदूरत पैदा थी दिल में नफरत पैदा थी दिल में जुदाई पैदा थी गिला के हराम छो करार ॾिनो वियो आहे त गिला जे सबब दोस्त दोस्तन का जुदा थींदा आहिनि अज़ीज़ अज़ीज़न का दार थींदा आहिनि गिला जे करे भाउ भाउ खां यार खां माउ धीउ खां पीउ पुट खां जुदा थींदो आहे गिला जुदाई जो सबब थींदी आहे इन जे करे गिला खे हराम करार ॾिनो वियो ऐं ज़िना खां बि बुरो फेक करार साईं फरमाइनि त ॿ मुस्लमान पाण में ठहियल आहिनि न पाण में दोस्त आहिनि उन्हनि खे जेको जुदा करे ॿिनि रिश्तेदारनि खे अज़ीज़नि खे जुदा करे मिसाल पीउ खे पुट खां धार करे भाउ खे भाउ खां धार करे ज़ाल खे मुड़ुस खां छॾी धार करे साईं फरमाइनि था त इहो जन्नत में त न वेंदो पर जन्नत जी ख़ुशबू बि उनखे नसीब न थींदी मुसलमानो तव्हां पाण में मोहब्बतुनि पैदा करण वारा बणिजो नफ़रतुनि फैलाइण वारा असांजो दीन असांखे इहा शइ सेखारी सम्झो था हिकिड़नि माण्हुनि ठीकु इहो खयो आहे रुॻे गिला कान ठीकु मूं वटि ईंदा न मुंहिंजे हथ ॿधियूं बीठा हूंदा दिलबर साईं असांजे मुर्शिद आहीं साईं आहीं वरी तो मोटंदा वरी कंहिंजे मुंहिंजे मुखानो वटि वेंदा पीरनि वटि मौलवियुनि वटि वॾेरनि वटि ऑफिसरनि वटि अहिड़ा माण्हू डाठड़िया शैतान शरीर फसादी गिला खोर घणा हूंदा उन्हनि जो कमु ई शरारत हूंदो कमु ई उन्हनि जो फितना पखेड़ हूंदो दिलुनि में नफ़रत फैलाइण वॾेरनि वटि अहिड़ा माण्हू घणा हूंदा ऑफिसरनि वटि अहिड़ा माण्हू घणा हूंदा पुलिस वारनि वटि अहिड़ा माण्हू घणा हूंदा इहे माण्हू जेके नफ़रतूं फैलाइनि था बुग़्ज़ ऐं कुदूरतूं फैलाइनि था ये जन्नत में वेंदा त न पर जन्नत जी ख़ुशबू बि हिननि खे नसीब न थी समझो था तो तव्हां मोहब्बतुनि जा सफ़ीर हुजो तव्हां मोहब्बतुनि जा
सफ़ीर हुजो, नफ़रतूं न फैलायो, कुदूरतूं न फैलायो, बुग़्ज़ ऐं कीनो न फैलायो, गिला न कयो, गीबत न कयो। भला जेकॾहिं तव्हां सुठा लफ़्ज़ नथा ॻाल्हाए सघो, क़ौल यसमुतु, पोइ त चुप करे वियो। इहो चुप रहण बि ईमान जी निशानी आहे। मोमिन हुजण जी निशानी। ॻाल्हायो त सुठो ॻाल्हायो, भला जे सुठो नथा ॻाल्हायो त पोइ छा कंदो? ख़ामोश। ये टे निशानियूं मोमिननि जूं। हिकिड़ो पंहिंजे महिमान जी इज़त करे, ॿियो पंहिंजे पाड़े वारनि सां सुठो सलूक रखे, ऐं टियों सुठो ॻाल्हाए न त चुप रहे। अल्लाह करीम असां सभिनी खे सचो मोमिन बणाए। ये खूबियूं मोमिननि वारियूं रब शल असां सभिनी खे नसीब फरमाए। बारकल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल अज़ीम। नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयाति वज़्ज़िक्रिल हकीम। अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाह अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम।